दोस्तों इन वक़्तु तव्हां लाइव ॾिसी रहिया आहियो पेटल भॻवान हशफी मोहम्मद सटि वटि दोस्त पहुता आहिनि गुल मोहम्मद हम्बो पोटो जी क़यादत में त हाजी साहिबु दोस्तनि जी असां मशावरत कई आहे हाणे कुझु ऐलान करण वारो आहे अचो ॿुधो हाजी साहिब थोरो छॾो थी सभई अचनि मुंहिंजो आवाज़ु थिए सभई जी फोटो अचनि जी जी जल्दी बिस्मिल्लाह रहमान रहीम ऐं ताईं थोरा पंहिंजा मुंहिंजा जेके दोस्त बि आहिनि मुंहिंजा मोहसिन बि आहिनि मुंहिंजी ज़िंदगीअ जा साथी आहिनि जिन सां ॾुखनि सुखनि में गॾु रहिया आहियूं हिननि दोस्तनि ॾुखनि सुखनि में असांजो साथ ॾिनो आहे हिन लेखा सां माना अकेले कुझु कोन्हे हे दोस्त जॾहिं मूं सेक्रेटरी पारां ऐलान कयो त मरण घड़ी ताईं बुख हड़ताल ते वेंदुसि उन जे करे सोशल मीडिया ते चाहे लाड़काणे जा उस्ताद हुजनि चाहे जेकबाल जा हुजनि चाहे सखर जा हुजनि पूरी सिंध मूंखे तमामु घणो प्रेशर वजह तां मरण घड़ी बुख हड़ताल वारो कदम वापसि ॾियो इहो मूं कंहिंखां बि कोन पुछियो न को आउं कॾहिं ड्रामेबाज़ी कई न को ड्रामेबाज़ आहियां न को कंदो आहियां जेका बि ॻाल्हि हूंदी आहे सुधी रखंदो आहियां जेका दिलि ते ॻाल्हि हूंदी आहे उहा मुंहिंजी ज़ुबान ते हूंदी आहे मुंहिंजो दोस्त आहे साईं फता साले काके पोटो उहो हमेशह चवंदो आहे त तूं मुनाफ़क़त नथो करी मुंहिंजो इहो सुठी ॻाल्हि आहे तव्हां मूंखे शायदि था ॾियो तव्हां माना सुठी ॻाल्हि चवंदो आहे हाणे सभु तूं मुनाफ़िक़ कोन्हे माना रब आलमीन जो आउं शुकुर थो अदा कयां त आउं मुनाफ़िक़ न आहियां ऐं मुंहिंजा दोस्त बि मुनाफ़िक़ कोन ऐं अलाह साईं हर माण्हू खे मुनाफ़िक़त खां बचे काफ़र जी बख़्शिश थिए त बि मुनाफ़िक़ जी बख़्शिश कोन थी पर हींअर असां वटि इलाही मुनाफ़िक़ पैदा थिया आहिनि अलाह उनखे मुनाफ़िक़ खे हिदायत दो या वक़्तु हुनखे सेखारे छॾींदो इनशाला त मुंहिंजी कोशिशि हमेशह रही आहे त सिंधो उस्ताद ऐं ख़ुशहाल सां बख़ुदा पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजी पूरी जवानी ऐं त सम्झा थो हम सा को हो वो सामने आए दिखाए मूं 1994 में तरक़ी सदर अॼु ताईं उस्ताद जे ॾुख में सुख में मरण में पढ़ में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो साईं आरिफ़ हींअर मुंहिंजे साम्हूं बीठो आहे त बरकात रिज़वी एस डी मो पोइ त उहो डिसीज़ थियो उस्ताद जा पैसा आयल हुआ मूंखे उन टाइम चई 94 न ॻाल्हाए 95 ते साहिबु तोखे असीं 50,000 ॾियूं था छो त मास्तर जा पैसा कटियूं मुंहिंजा तोखे कटे इहे करणु कोन्हे हुन सां गॾु आर्मी वारा हुआ वञणु लॻा मूं सां 500 उस्ताद करिया हुआ हुन गाॾी जा सिमेरत उहा गाॾी माना मुंहिंजे बदन खे टच अची गई माहौल ख़राबु थियो उस्ताद गाॾीअ शीशे में भञी छॾिया पोइ मजबूर थी असांखे उन टाइम ते सभु पैसा मुफ़्त में रिलीज़ कनि चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ॿटा करे थो वञा त असां जॾहिं हमेशह उस्ताद सां ॾुख में सुख में जेल हुजे रेल हुजे ॾिसो इन दोस्त कोन छंदा आहिनि जॾहिं तव्हां कंहिंसां सचा हूंदो हूंदो तॾहिं तव्हांखे रब पाक पाण खे रहबर सॾ पर ख़ुदा जी कसम उहो रहबर कोन रहंदो नथो ऐं सिर्फ़ु सोशल अॼु दोस्त मूं वटि हली आया त साहिबु इलाही सारा सवेरे सुबुह खां असांजी पाणी में बहस मुंहिंजो साईं इरफान साहिबु मुंहिंजो सईद आहे हमेशह हुनखे मुर्शिद चवंदो आहियां छो त असां जंहिंसां रखूं उन सां निभायूं बाक़ी अंकेर पाण भॼी वञे त उनजी मर्ज़ी आहे अदा मोहम्मद मूंसां मुंहिंजो मौसम हूंदो जिते मूंखे रश्क आहे अॼु बि ऐं हुनखे अदा मूंसां चवंदो आहियां ऐं रोज़ानी उनजे नाले क़ुर शरीफ़ ख़तमु बख़्शे कंदो आहियां पर उनजे वञण खां पोइ साईं तोबा ज़ारी आहे हमारा छता थी विया आहिनि राति ॾींहुं बसि गला करण में पूरा हूंदा आहिनि इनशाला वक़्तु सभु खे सेखारिजे थो असां त सभिनी ॾुखनि सुखनि में गॾु थिया आहियूं अॼु दोस्तनि खे जो हुकुम अखिंदे दोस्तनि खां सवाइ कुझु कोन्हे पर मूंखे हिकिड़ी तकलीफ़ थिए थी त हीउ जेको मन घड़ी छो मरण घड़ी खां सवाइ ॾिसो सड़न खां सवाइ शुभूं कोन मिलंदियूं तव्हां जंग जे मैदान में अचो ऐं पोइ जंग जे मैदान में भाई असांखे थक बि न लॻे असीं मरूं बि न रत बि न वहे पोइ कीअं तव्हां शोभो मिलंदी जॾहिं माण्हू सां जंग जे मैदान में टुपी पवंदा न पोइ सरनि जो साॻियो नाहे कंदो हींअर असां आऊं बरसाति को जंग जे मैदान में टुपंदे आहियां मूं ॾिठो त जेको असांजो 20 तारीख़ ते सर्विस स्टेकरी कमेटी हुई उन्हनि मूंखे ब्रीफिंग ॾिनी 3 माण्हुनि
असां इंतिहाई शोर हुआसीं 110%, पर ख़बर आहे छो वरी हफ़्ते खां लाइ मुलतवी कयो ऐं चवंदा कुझु शयूं रहियल हुयूं, पर आउं थोरो जज़्बाती पई हुउमि। छो जज़्बात माण्हू मुनाफ़िक़ कोन थी त हरो मां पंहिंजी पाण तारीफ़ थो कयां। सच पुछो 20 तारीख़ आउं ॾाढो रुनुसि पियो सॼी राति सॼो ॾींहुं। अलासी असां खां कहिड़ी ख़ता थी हुई या कहिड़ो गुनाह थी वियो जीअं असांजो सर्विस स्टिकर संजय उस्ताद जो रुकिजी वियो ऐं हाणे बसि हाणे पंहिंजे पाण खे मारणो आहे। त मुंहिंजी ऐं घर राति जीअं आयसि त मुंहिंजी नंढड़ी रुनी पई त मुंहिंजो तूं हीअं तोखे छा थी वियो? चए बाबा तोखां असांजी कहिड़ी ज़िंदगी। असां मुंहिंजा 2 नंढड़ा आहिनि, घरवारी आहे। उहो घरवारी चए त आउं बि बीहंदुसि, पर हाणे थोरो परतो आहे, पर मुंहिंजी नंढी मुंहिंजा 2 पुट न हुजे त असीं बि सां गॾु मरण घड़ी ते वेंदासीं। सची पुछो त मुंहिंजो आउं बि ॾाढो रुनुसि त हीअ ख़ुशी कान आहे त असांजा बचा पोइ बहादुर आहिनि जेके चवंदा बाबा तूं बीहंदे त असां बि तोसां गॾु वेंदासीं। पर मुंहिंजा दोस्त अॼु ॻोठ में मुंहिंजे सुबुह जो फोतगी थी हुई ऐं हिननि दोस्तनि मूंखे चयो असां तो वटि सवेल ईंदासीं। मुंहिंजो वेझो गुज़ारे वियो पोइ ऐं बचड़नि सां गॾु उते वियुसि। मुंहिंजो नंढो डॉक्टर जाम ॻोठ आहे। हिन दोस्तनि खे मूं 4 बजे जो टाइम ॾिनो। पोइ हुतां लॻियसि हे दोस्त आया आहिनि साईं इरफान शाह, मुंहिंजो सैयद आहे मोहसिन जा आहे, मोहसिन आहे। हाणे सभिनी हिननि दोस्तनि जो हुकुम आहे साहिबु तव्हां मरण घड़ी वारो अपील वापसि। उन खां पोइ काफ़ी मुंहिंजियूं भेनरूं टीचर आहिनि जेके तो सभु अथव त घर में था खणी अचूं ऐं मौत खां डिॼा नथो। न को कॾहिं कूड़ो ऐलान कयो, न को कूड़ो ऐलान ज़िंदगी में कयो आहे। हिन दोस्तनि खे ऐं मुंहिंजी सिंधी नियाणियुनि खे सिंधी जे उस्ताद खे मान ॾींदे ऐं कुझु दोस्तनि इहो गुज़ारिश कई त असां रमज़ान जो महीनो मथां अची वियो, उनजे करे हीअ जेका तहरीक यानी की आर्जी तौर ते ऐं को ऑफिसरनि बि चयो आहे असांजो एडिशनल सेक्रेटरी साहिबु आहे या मिनिस्टर साहिबु आहे, सेक्रेटरी साहिबु आहे, असां बि इंतिहाई क़दम आहे, तव्हां 2 ॾींहं सब्र करियो तव्हांखे रिज़ल्ट मिलंदी। पर थोरी मूंखे इहा ॼाण ज़रूरु पई आहे त 2016 में जॾहिं असां सिंधी उस्तादनि जे हक़ जे लाइ पेर पुठियूं करे भट धणी खां कराची सफ़र कयो, उन दौरान बि तव्हां सभु दोस्त शायदि जो सिंध शायदि आहे त असांजे ख़िलाफ़ु इहे साॻिया अॼु जेके माण्हू हीउ अजीब इतफ़ाक़ आहे, इहे साॻिया माण्हू जिन चयो त हे सूदगी मार्च आहे, हे मफ़ाद परस्तनि, हे मौक़े परस्तनि, पर तारीख़ असांखे सुरखुरु कयो। उन्हनि वॾियूं कोशिशूं उन टाइम में कयूं ऐं रुकावटूं पैदा वधियूं। एतिरे क़दुरु उन टाइम में असांजो मुखालिफ़ जेको धड़े जो सदर हो उन पंहिंजे आइजे त हलायो त हे ब्लैकमेल वेठा आहिनि। हाणे नालो नथो वठां। उन सां गॾु उहे ई माण्हू आहे जेके अॼु वरी बि बख़ुदा हे रातियूं निंडूं फिटाए वठ पकड़ करे लॻाए बंदे सिंधी उस्ताद खे इहो शोभ न मिले। पर जेके रब रखे तंहिंखे केरु झके। हे अलाह पाक जे सभु इख़्तियार आहे। वक़्ति तो तव्हां रोके सघो था, हमेशह था तव्हां नथा रोके सघो। इन जे करे मूं चयो त हाणे इंतिहाई क़दम खां सवाइ हीउ मसइलो हल न थींदो। पर जे त दोस्त सभु बज़दनि सही सिंधी आहे दोस्त दाज साहिबु तव्हां जेको मरण घड़ी वारो ऐलान वापसि वठो ऐं इम्तिहान खां पोइ रमज़ान शरीफ़ खां पोइ वरी हिकिड़े मुशावरती कमेटी दोस्त घुराईंदासीं बदिन में। साईं नूरमान सुमरो मुंहिंजो मोहसिन आहे, मुंहिंजो वॾो आहे। हुन बि कल्ह मूंखे इलाही चयो, हुनजी तबियत सही न हुई। मुंहिंजो साईं भाउ बादल दल आहे, मुंहिंजो साईं सिकंदर आहे, साईं गुलाम अल्लाह असांखे आहे। साईं हाणे नाला ॿिया रहिजी विया त फासी वञे ॾियो। त सही संझा मुंहिंजे जेके प्यारा दोस्त आहिनि हुन सभिनी जो ज़िद आहे हद खां वधीक दाश साहिबु आर्जी तौर ते रमज़ान शरीफ़ ऐं ॿारनि जा इम्तिहाननि इंशाअल्लाह अदा कंदो त रमज़ान शरीफ़ खां पोइ बि ज़िंदगी रही परे कोन इहो तहरीक कान्हे हूंदी। रमज़ान शरीफ़ खां पोइ असां इन तहरीक खे वरी शुरू कंदासीं। पोइ उन तरीक़े जा मरहला रमज़ान शरीफ़ खां पोइ तय कया वेंदा। उन लाइ आऊं सभिनी सिंध जे उस्तादनि खे जिन कल्ह खां वठी जॾहिं खां मूं हीउ सॾु ॾिनो आहे उन्हनि वीचारनि पंहिंजूं सीटूं बुक कराए छॾियूं आहिनि, उन्हनि होटल बुक कराए छॾिया आहिनि, उन्हनि मोकलूं वठी छॾियूं आहिनि। ऐं मूंखे हिकिड़ी असांजी भेण मीरपुर खां मां फ़ोन कई
अदा आऊं तो तक माने घड़ी ते बुकर ताले वेंदुसि सच पुछो त आऊं उन जो उन फीमेल टीचर जो कराची मुंहिंजी भेनरूं मूं वटि आयूं दादा असां हाणे हाणे तव्हां असां पैदा थी पहिरीं असां सम्झो त ख़ाली ज़ाहिर आहे जेके उस्ताद दुश्मन आहिनि न उहे सोशल मीडिया जो इहो वक़्तु निकिरी वेंदो पोइ इनशाला सिंध खे सिंध जे उस्ताद खे वरी बि उनजी मदद उस्ताद जी मदद सां अकेले से केरु कुझु कोन्हे वरी बि इनशाला इहा थोरी क्लियर थी वई पहिरियों दफ़ो थियो आहे जीअं कल्ह असां उहो साॻियो तरीक़ो एग्रीमेंट पहिरियों दफ़ो एडिशनल सेक्रेटरी असांखे सही करे ॾिनो आहे उहा सोशल मीडिया ते ई पियल आहे न असां इन्हनि शइ खां बख़ूबी वाक़ुफ़ आहियूं त तहरीकूं खे कामयाबी कीअं कयो वेंदो आहे इनशाला छो त सननि खां सवाइ कम न थींदा इनशाला इहो सिंध जो उस्ताद जो वाइदो आहे जेके तव्हांजूं परे परे बदिली थी वियूं आहिनि काफ़ी मूंखे उस्ताद रूबरू दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि हाणे बि उन्हनि खे गुज़ारिश आहे जिन जो टीचर फीमेल टीचर परे बदिली थियनि कयो त वाक़ई हिन सां बेवाजी बि थी आहे त मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिबु इहा शइ मञी आहे ऐं कल्ह मिनिस्टर साहिबु मीटिंग में बि चयो पर मूंखे बदबख़्ती इहा आहे आउं को मिनिस्टर जो वकील न आहियां पर असांजो कमु ठाहिणु वञे पियो हिकिड़ा उस्ताद दुश्मन जंहिंजे पंहिंजे ज़िलनि में रुॻी दलाल पई एजेंटी खे हिसनि जो पंहिंजे ज़िले में को कमु कोन थो थिए उन अहिड़ा माण्हू विहारे छॾिया आहिनि वरी उहे साॻिया माण्हू इलेक्शन कमेटी जी मरफ़त करोड़ करोड़ वठनि पिया ऐं फेसबुक ते लिखंदा नंढो वॾो छा वॾो छा पुॼी वञी मरो पुॼे तव्हां खां कुझु कोन्हे रुॻी उस्ताद खे फुरियो उस्ताद तव्हांजे ज़िले में ज़ुल्म तव्हांजी अॻुवानी में कूड़ियूं इलेक्शन कमेटियूं थियनि तव्हां उन ठग हीउ यादि रखिजो इलेक्शन थियणी वञे पई तव्हां खां ज़रे ज़रे जो सभु आउं हाणे कोन छॾंदासीं तव्हांखे इनशाला त दोस्त आहे हाणे ॻाल्हि तकलीफ़ जेकी थी आज़ाद में अचे नमाज़ पढ़ी आहे त ऐं सॼे उस्ताद खे गुज़ारिश कंदे हीअ तहरीके फ़िलहालु रमज़ान शरीफ़ तक़दुस इम्तिहान जे करे पर हिन दोस्त जे सरे जे करे सॼे उस्ताद जी अपील जे करे सॼे नियाणी उस्ताद जी अपील जे करे हीअ तहरीक आर्जी तौर ते मुल्तवी था करियूं पर हीउ वाइदो आहे रमज़ान ताईं असांजो मसइला हल न थिया त रमज़ान शरीफ़ खां पोइ हीअ तहरीक इनशाला ऐं हमेशह चवंदे सवा लख उस्ताद पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त उस्ताद न ताईं असां पंहिंजो पैगाम पहुचाया तव्हांजे अचण खां सवाइ जदोजहद खां मसइला हल कोन थींदो कुझु कोन्हे तव्हां सभु साथ ॾींदो तव्हांजा मसइला सर जा सौदा पढ़ंदे थींदा इनशाला मसइला हल कंदासीं दोस्ती जी महिरबानी ते हली आई आहे आज़ान अची वई आहे हाणे आउं नमाज़ पढ़ंदुसि दोस्तनि खे 2 मिंट ॻाल्हाए थो केरु ॻाल्हाइणु चाहे त भले ॿुधाए साईं गुल मोहम्मद अबू भट्टो साहिबु तव्हां छा था चओ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं जीअं ॾिसो साईं हाजी साहिबु मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो हुयो सो ॾाढो जज़्बात में ऐं ॾुखो ईंदड़ मरहलो हुयो साईं जेको आहे सो इंतिहाई जज़्बाती सचो माण्हू हूंदो आहे जज़्बाती हूंदो आहे सो सॼी सिंध खे बल्कि असांखे पंहिंजनि तकनि मां फ़ोनूं ईंदियूं रहियूं त बाबा हाजी साहिब खे सिहत इजाज़त नथी ॾे हाजी साहिब खे 2 टे बीमारियूं लॻल आहिनि ॿी ॻाल्हि इहा त हींअर जेको आहे इम्तिहान हलनि पिया उनजो प्रोसेस हले पियो उनखां अलावा रमज़ान शरीफ़ बि आहे तहरीकुनि जे लाइ टाइम बि खपंदो आहे पैसो बि खपंदो आहे ताक़त बि खपंदी आहे सो असां कमज़ोर न आहियूं इनशाला हीअ तहरीक असां ख़तमु न कई आहे हीअ तहरीक असांजी कंटिन्यू आहे पर कुझु हिन में विच में सेक्रेटरी साहिबु साईं खे उन ॾींहुं बि इहो चयो हुयो त बाबा तव्हांजो कमु हले पियो ॾिसो गवर्नमेंट जा कुझु मसइला हूंदा आहिनि उन में कुझु इशू अचनि था पोइ इहा शइ वञे कान पई ऐं इहा सॼी लिखत में शइ मिलियल आहे अलाह में उमेदु आहे तव्हां उस्तादनि सभिनि जूं दुआऊं आहिनि इनशाला जेका हाणे मीटिंग थींदी त उन में असांजो इनशाला इहो कमु थींदो पर जेकॾहिं न बि थिए पियो जेकॾहिं को सिंसियर न आहे उन में का रुकावट आहे त का ॻाल्हि वञे कान थी रमज़ान शरीफ़ जो तक़दुस आहे उन तक़दुस खे बहाल रखंदे जेको आहे सो असां कुझु 2 टे ॾींहं इन शइ खे डिले करियूं पिया त वरी रमज़ान खां पोइ इहो ई साॻिया कराची जा प्रेस साॻिया मैदान साॻिया उस्ताद हूंदासीं ऐं इनशाला हाजी साहिबु सचो माण्हू आहे हीअ जेका संगत आहे
हिकिड़ो घर में माण्हू वेही जेकॾहिं का तनक़ीद करे थो त बसि ठीकु आहे त इन जो को असां जेको एॾो कोन्हे को इंशाअल्लाह असां इन शइ खे जेको आहे सो फ़िलहालु कुझु टाइम जे लाइ मुलतवी करियूं था। तहरीक असांजी आहे ऐं ख़ुदा कंदो कमु थी वेंदो, अगरि नथो थिए त रमज़ान खां पोइ इंशाअल्लाह इहो मैदान बनाइबो। ॾाढी महिरबानी दोस्तों। कौन बीजिए हैं? बंद करे छॾियो। चलो ठीक सर, फेसबुक लाइव आई है, फेसबुक केड़े पेज ते पंहिंजो पेज हाजी शफी जो है, हाजी शफी मोहम्मद सटी। हाजी शफी मोहम्मद सटी, ठीक।